खबरूं वञी तंहिंखां पुछो खबरूं वञी तंहिंखां जजा जानी जुदा हूंदा पैजन जा हूंदा मारिल पैजन लारूंदा हूंदा पैजन जा हूंदा मारिल पैजन लारूंदा हूंदा पुछो खबरूं वञी तंहिंखां जजा जानी जुदा हूंदा पुछो खबरूं वञी तंहिंखां जजा जानी जुदा हूंदा हूंदो अखियूं वालियूं कंदासीं दिलि सां ॻाल्हियूं हूंदियूं अखियूं जॾहिं वालियूं कंदासीं दिलि सां ॻाल्हियूं सारे पंहिंजे सजणनि खे सारे पंहिंजे सजणनि खे रस्तनि ते रुंदा हूंदा पुछो खबरूं वञी तंहिंखां जजा जानी जुदा हूंदा पुछो खबरूं वञी तंहिंखां जजा जानी जुदा हूंदा चरण वांगे पया घुमंदा चरण वांगे पया घुमंदा नको सुख सां सुम्हंदा हूंदा अंदर मां पयूं ईंदियूं आऊं ख़ुदा खे प्यार ॾींदा हूंदा पुछो खबरूं वञी तंहिंखां जजा जानी जुदा हूंदा पुछो खबरूं वञी तंहिंखां जजा जानी जुदा हूंदा पुछो खबरूं वञी तंहिंखां जजा जानी जुदा हूंदा हाँ भाई सिंगर सनाउल्लाह खान बियारा कैटेगरी SM स्टूडियो 11 हिन कलाम खे लिखियो आहे इनायत अली खोसो ॻोठ पाने जो वेठल हिन कलाम खे पसंदि कयो आहे कलंदर बख़्श खोसो ॻोठ पाकिस्तान खां हिन कलाम खे वधीक पसंदि कयो आहे मुंहिंजो प्यारो प्रिय दोस्त नवाज़ भाई जो हींअर स्टूडियो मूंसां गॾु वेठो आहे हिन कलाम खे लिखियल इनायत अली खोसो जो मुंहिंजो प्यारो प्रिय दोस्त आहे मोहब्बत में विदा मारे अंदर में विदा बारे इनायत के अञा ताईं बिना उम्मीद हूंदा मोहब्बत में विदा मारे अंदर में विदा बारे इनायत के अञा ताईं इनायत के अञा ताईं अञा भेणा उॾींदा हूंदा पुछो खबरूं वञी तंहिंखां जजा जानी जुदा हूंदा पुछो खबरूं वञी तंहिंखां जजा जानी जुदा हूंदा पंहिंजनि ॿियनि जा मारियल पंहिंजनि जा हूंदा मारियल पंहिंजनि खे सारींदा हूंदा पुछो खबरूं वञी तंहिंखां जजा जानी जुदा हूंदा पुछो खबरूं वञी तंहिंखां जजा जानी जुदा हूंदा